टनो आदम लगे मज़ाह जे बादशाह मरहूम ख़ान साहब उस्ताद बेगू ख़ान खोसो जो पुट मश्करी तौर सुञाणप रखंदड़ सजण उर्फ सिरोटो खोसो बे राहरबानी थी वियो। मरहूम ओचितो दिल जो दौरो पवण सबब पंहिंजे मदाहन खां मोकलाणी करे वियो। मरहूम खे पंहिंजे अबाणे कब्रिस्तान केटी फार्म में सवे आलनि अखियुनि सां मिठी माउ हवाले कयो वियो। मरहूम जी जनाज़े नमाज़ में मिटनि माइटनि फन सां लाॻापियल शख़्सियतुनि सहाफ़िन ऐं शहरनि वरी अंग में शिरकत कई। मरहूम पंहिंजे वालिद सिंध जे नाले वारे मज़ाह किरदार ख़ान साहब बेगू ख़ान जे लाॾाणे बाद स्टेज ते पंहिंजे वालिद जी फन खे जारी रखियो ऐं थोरे ई अरसे में मज़ाह में वॾो नालो कमाए वरितो। मरहूम सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्टेज ऐं ड्रामनि में मश्किरी तौरु कमु कयो। ख़ान साहब उस्ताद बेगू ख़ान, उस्ताद कंडू मश्किरो ऐं जुगाड़ी जलालबाद सिरोटो खोसो जे लाॾाणे चाहींदड़नि जो जी झोरे विधो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।